अस्सलाम वालेकुम सेठ धनु धोबी हाणे नहर जाए गोबी। वालेकुम सलाम मोवाली दे खबर है अॼु सफ़ा टुन लॻो पियो ई। बिल्कुलु असां त सॼी उमिरि टुन हूंदा आहियूं छो अॼु सोचियमि त तोखे बि टुन कयां भंग बचारीअ खे थोरो पीतमि न त मूं तो चुको बचाए सेठ खे ॾियां न त बाबा केरु कंहिंखे मुफ़्त में बुझो बि कोन थो ॾिए। ॾेई छॾे न अॼु छॾीसि अॼु ग़रीब जो ॿार आहे अॼु छॾीसि ॿिए दफ़े ॾिसंदासीं हिन ॻाल्हि खे। अची पियो त लही सीयो कोशिशि कर तुंहिंजे लाइ खणी आयो आहियां मूं त सॼी मुंहुं पीती आहे चुको भला सेठ बि पीए। हा पी 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 मश्किरन जो गोठ तई मश्किरन जो गोठ तई। वाह वाह करार अची विया। सेठ साहब हिकिड़ो अर्ज़ु कयई मन जाए बेली बाहूं छो ॿधाए कुता बिला परिणिजी विया असांजे मुछनि में अछनि अचे देरो कयो आहे मार पैन वञनि था वधंदा घिटीअ में जेको थो मिले चाचा ख़ुशि ऐं मामा ख़ुशि अंदरि ई साड़े था छॾनि। इहा त काला कोला बिजना जेका हणी 70 साल जो कुराड़ो बि रंग रूट लॻो थो अचे न त मां सम्झां थो उमिरि खां अॻु में ई माण्हू गुज़ारे वञे। पोइ असांजे परणे जे बारे में सोची थो या अड़े ॾे मवाली शादी न आहिनि कंदा। हल रे एॾो वॾो इम्तिहान एक तरफ़ उसका घर एक तरफ मैं गधा न मैं गधा न मैं गधा मैं किधर जाऊं होता नहीं सैंपला है एक तरफ उसका घर एक तरफ बस गाए कम कढूं बाक़ी कम कोन थींदो। हा मवाली या भंग छॾ या ज़ाल छॾ। हाँ सेठ धनु धोबी न मुड़े न हयई न गोबी न ज़ाल छॾींदोसीं न भंग बचारे छॾींदोसीं पर मुंहिंजी त शादी कान थियल ज़ाल किथां छॾींदोसीं। सेठ साहब कर खणी कुर्ब मवाली परिणिजी पंजो त माण्हू दुआऊं कंदई। तुंहिंजे लाइ संग किथां ईंदो? फोन मां ईंदो। फोन मां संग ईंदा आहिनि छा? हिकिड़ी आहे जेका फोन ते मूंसां शादी कंदी न फोन ते सिर्फ़ु ॻाल्हाईंदी आहे। पोइ ठीकु आहे या मोलाइण मूंखे ॾे मुंहिंजो मतिलबु त फोन मूंखे ॾे त मां तुंहिंजी शादी करायां। अरे लॻे थो फोन मां ओतार ते विसारिया आहियां तूं हिते बीह त मां मोलाइण खणी अचां। मोलाइण सां मिलियो आहीं? न मोलाइण सां न आहियां मिलियो बाक़ी फोन सां मिलियो आहियां। हा उहा मां खणी थो अचां ऐं गिलास मूंखे पंहिंजो ॾे। मश्किरन जो सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।